ओ बुधो थई न त गोह के जडे खुटी खणे त गोले बागड़न जा घर भला इयो त बुधाए गोह कदी का थियो आ जडे गाड़ी मु तो सा प्यार कयो आ न तडे गाड़ी मा गोह थियो आ ए तुजो पी जो कोन वो बागड़ी थियो आ बंदूक त अत में पर जको आ त कदे फायर भी न कयो थई नहीं का करे झिकी मारी थई बाकी ले त एडी तो करे जण कोट सजे ते हुकूमत थस ज़बान के लगाम दे मुझे पी के तो गलाई मां को घोड़ो आया छा जो ज़बान के लगाम दिया खैर तू भला इहो तो बुधाए मुके तो तू मुके गोठ सजे में गोले छो पई अही तू कावड़ में छो आई बस कुछ भी न रस्ते साचा पई त नालो ही लाशायसे मुझे उसने तारीफ करे पर मां तो तुझे ही वो अपनी तारीफ इमरान आज तुझे जिंदगी जो आखिरी ॾींहुं आहे ओ चाचा कुरान जो नालो दे मुके न मारे जा मरंदे त मुंहिंजी धीउ आज़ाद थींदी न अॼु बरड़े बरो ओ तो भी ज़ालम मोला जो कसम दे मुके माफ कर चाचा मुंहिंजी ज़ाल मूंखे जीअणे सुख ॾे ॾिना बाक़ी उहा मरी वई आहे तुंहिंजो मूंखे थो सम्झे अॼु मां तोखे ज़िंदह न छॾींदुसि हल अंदरि बाबू ही ॾिसो आशिकनि जी हालत पोइ बि माशूक चवंदा आहिनि त आशिक हमेशह बेवफा हूंदा आहिनि ही ॾिसो भाऊ तव्हां शायदि रहजो पिणे चाहे छा बि करे पर अॼु मां तोखे हिकु ॻाल्हि खोले थो ॿुधायां त चाहे छा बि थी पए तोसां शादी बाक़दुमि पिणे आसमान ऊंधो करे विझे मां भी कंबर जो सच्चो आशिक आया कड़ी भी हालत थे कड़ी भी हालत पर आप तो सा शादी जरूर कर दोगे अगर मुझे हालत दिसदा मुझी हालत कड़ी थी वई थे बा हली हरी आशिक जी हालत थी थी मुखे त कदे खबर नहीं भाऊ भाऊ सोच जो भाऊ मता कदे मां अगर है हा पादर खा बाड़े प्यार ओहो ला 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 आई मुद बहार जी मुझे मुझे प्यार जी जमाल खान छातो करे आली मदद बता रहे मौला अली मदद उतार जमाल खान खैरता है अज भला असांजे गोठ आया हो सजण आयो तो तोसा मिलण हुयसि पर तुंहिंजे सदके परी सां मुलाकात थी वई होतार मुंहिंजो त नालो सजणा बाक़ी दुनिया अलाए छो दुश्मन थी समझे सच त इहो आहे जो असांजे गोठ में जिनायत आहे तव्हां कंहिं जिनड़ीअ खे ॾिठो आहे सजण तोखे कहिड़ी ख़बर त दिल लगी जी छा ॻाल्हि थींदी आहे भोतार मां त सजण आहियां तव्हां अलाए छो मूंखे पंहिंजो दुश्मन था समझो हक़ीक़त त ॿुधायो ई कोन था सजण
तू तो मुझे सजण आई वक्त आयो न त पोइ ॿुधाईंदुमि पर इहो ॿुधाए कुकड़ जी मेल ॿधई या न? जमाल खान जॾहिं मेल ॿधम न त पहिरियों तव्हांखे ॿुधाईंदो पोइ ॿिया। हाणे हलो त तव्हांखे हिकिड़ी सुठी स्पेशल होटल ते चांहि पीआरियां। हलिया हलो बोतार हलो। जावेद तू केॾांहुं वियो आहे? कलसुम कुछ सामान वठण वियो उन लाइ शहर वियोसि ऐं हाणे मां घर पियो वञा। मतलब त शहर वियो आहे। मां समझी वियसि। कलसुम मां शहर वञा ऐं तव्हांजे लाइ कुझु न वठी अचां ईअं थी सघे थो? पोइ जल्दी ॿुधाए त छा वठी आयो आहीं मुंहिंजे लाइ? जल्दी ॾेखार किथे आहे। कलसुम तूं दुनिया जी हसीन तरीन छोकिरी आहीं। हीउ तोहफ़ो तोखां वधीक ख़ूबसूरत त न आहे पर पोइ बि तुंहिंजे लाइ हीउ हार मां वठी आयो। अरे हीउ त ॾाढो ख़ूबसूरत आहे। अॼु त मुंहिंजी दिलि चवे थी त मां नचां झूमां ख़ुशियूं कयां खिलां कुॾां। ऐं मुंहिंजी इहा दुआ आहे त तूं हमेशह ख़ुशि रहीं ऐं ख़ुशियूं तुंहिंजा कदम चुमनि। मूंखां हिकु सुहिणी दिलि घुरे थी ॾसो काॾे वञा। मूंखां हिकु सुहिणी दिलि घुरे थी ॾसो काॾे वञा। जे न कयां त हूअ मरे थी है ॾसो काॾे वञा। जे न कयां त हूअ मरे थी है ॾसो काॾे वञा। मूंखां हिकु सुहिणी दिलि घुरे थी ॾसो काॾे वञा। मूंखां हिकु प्यारी दिलि घुरे थी ॾसो काॾे वञा। जे न कयां त हूअ मरे थी है ॾसो काॾे वञा। जे न कयां त हूअ मरे थी है ॾसो काॾे वञा। मूंखां हिकु सुहिणी दिलि घुरे थी ॾसो काॾे वञा। कॾहिं मैसेज कॾहिं काल मुंडे कंदी आहे। कॾहिं मैसेज कॾहिं काल मुंडे कंदी आहे। मूंखे एॾो त तंग करे थी ॾसो काॾे वञा। मूंखे एॾो त तंग करे थी ॾसो काॾे वञा। जे न कयां त हूअ मरे थी है ॾसो काॾे वञा। जे न कयां त हूअ मरे थी है ॾसो काॾे वञा। मूंखां हिकु सुहिणी दिलि घुरे थी ॾसो काॾे वञा। मूंखे रब जा ॾेई वासिता हुअ थी रोई पए। मूंखे रब जा ॾेई वासिता हुअ थी रोई पए। अची कदमनि में हुअ किरे थी ॾसो काॾे वञा। अची कदमनि में हुअ किरे थी
कया त हूअ मरे थी है दस्यो काॾे वञा दस्यो काॾे वञा घर में हलो फकीर निकर हेता निकर घर मां बोरा साडसु मां तुझे जिगर जो टुकड़ो मां पाने दिल के दरवाजे के खड़काए ॾिठो मां तुझो बच्चो इमरान आया माइली इमरान ये बात तुझे हाल के कयो मां जे बुधायो मां न त हिन चेहरे ते जेको पोस्टर ठहियल आहे हिनखे वधीक पोस्टर तूं ठाहे छॾींदी केर आहे के मारियो अथई ज़ैनब हिन जी हालत या मूं कई आहे हिन जी दां बि खणी आयो आहीं मुंहिंजी धीअ खे तंग थो करे वाह दावा मारी सब तूं तो ऐं तव्हां ॿिनि खे तूं खणी आयो वई अदी ज़ैनब हिन खे मारियो मूं घटि आहे ऐं गिजो घणो आहे जे तुंहिंजो पुटु न हुजे हा न त बग़ैर कारतूस वारी बंदूक मां हणांसि हा मां मां वञाए थो ही त मुंहिंजे पोयां हथ धोई पियो आहे अदी ज़ैनब मुंहिंजी ॻाल्हि ॿुध मुंहिंजी धीउ अॻे पे तुंहिंजी नुंहुं आहे इमरान पुटु बि मूंखे पसंदि आहे मिड़ई थोरो इहो दहमान कयोमांसि शाबाश थई अदा दहमानड़ो कयोमांसि तुंहिंजे इन दहमान जे करे मुंहिंजे पुट जो हाव फाटी पविया त पोइ बस अदी हला चङा ई कंदो मां हाणे हलां थो ॿेड़ा ई पा दहमान थो करे हाय हाय अल्लाह करे तुंहिंजी थी मुंहिंजे दर ते अचे पोइ मुंहिंजो पुटु ॾिस त छा थो उन ते दहमान थो करे इहे वीचारो रेशमा के माफ कर 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 छॾियो सही मुझे माफ कर खुदा जे वास्ते वॾेरा अल्लाह जे वास्ते हिनखे न मारियो झूनो मुड़सा माफ़ी ॾियो खुदा जे वास्ते असां ग़रीबनि ते रहम कयो असां ते जे कुराड़ो आहे त पंहिंजे घर वञी वे न हिते छा पियो करे जे कुड़म त करणी त सही नमूने सां करे न त मुंहिंजो नालो बि चङो खान आहे पर चङाई किथां कंदो न आहे अरे ओ मुंशी हिन पोड़े जी छोरी त वॾी ठाहूकी आहे हिन पोड़े खे हिन छोरी जे सदके छॾियूं था हिन वक़्तु हल त हलूं खुदा जी का मार पवंदव ज़ालिमो कुझु खुदा जे कहर खां त ॾिजो अस्सलाम वालेकुम बा वालेकुम अस्सलाम सदाई आबा सदाई आबा अरे वांदो छा हालत रईस बाबा ओ बाबा तू तो बाबो ही रईस ही गोठ जो अमीर ही चंगो मुड़ सही बाबा हाल सफा एड़ा तेड़ा बाबा हालत सफा पलाल थी है पलाल भी एड़ो बाबा जो को ढोर खाए नवरी ठगो भतार हाल सफा सुकल साग जड़ा थी है ना बा अरे वो जड़ा वो फड़ा ताकि कम जाए ना रुपए ते छजला आयो बाबा ने नठा रईस असा जो वडो रईस मोहब्बत जो देवता सखी हाथ मताई का वडो सखिया ते करे रईस जो दर ते मदद घुरना आयो बाबा मतलब त तहां खे मदद जी जरूरत है रईस नंढा असली टेड़ी टेड़ी जे बीमार के डॉक्टर जी अंधे के चश्मे जी मंडे के घोड़िया जी जरूरत होती है बाबा भाई असा के भी मदद जी जरूरत है बाबा मदद जी मुखे लगे तो ता के मदद जी जरूरत है ता जी मदद कया लो पुत्र बॉडीगार्ड का बंदूक ते वठी दे रईस बाबा ता तो सकिया लगे तो त तहां जा ॾींहं पूरा थी विया आहिनि मुझी गाल ते बुधो
सॼो ॾींहुं पराए टुकरनि ते गुज़ारो था कयो तव्हांखे शर्म नथो अचे रईस इन वक्त तो साके भा हे मौत तो नजर अचे बाकी खुदा जो कसम आ ॿियो सभु कुझु विसरी वियो रईसा बाबा बाबा तू तो सखी है बाबा अॼु मां ज़ालिम आहियां कना कोशिश कयो मां तो कोन कर तू कोई कम न कर जाए रुको मानी खाए जाए साइला की डोलर क्यों થઈ ઓરે સે ઓ બા બટે કના ખુશી રોતા की बाणो जवान नहीं राय आई मुझी जुए में मुझी इजाजत खां बगैर छो दाखिल थियो आई ही जमीन रब जी आहे ही आसमान भी रब जो ही आहे पर अफ़सोस जे इंसान हिनखे हदुनि में विराए छॾियो आहे ख़ैर तव्हां निमाज़ पिया पढ़ो उन जे लाइ मां हिते बीहजी वियुसि छो त निमाज़ी जे अॻियां गुज़रणु वॾो ॾोह आहे आहीं तूं मिर जो नंढो ॻाल्हियूं कद खां वधीक थो करियूं मूं तोखे हिन जुए में कॾहिं न आहे ॾिठो ॿुधाए त केरु आहीं तूं ऐं तुंहिंजो नालो छा आहे मुंहिंजो नालो इमरान आहे ॾिस इमरान जेकॾहिं मुंहिंजी गोली तोखे ग़लती सां लॻी पई आहे त पोइ हीउ रस्तो तमामु ख़तरनाक अथई ज़िंदगी ऐं मौत मुंहिंजे रब जे हथ में आहे जे तुंहिंजी गोली ते मुंहिंजो नालो लिखियलु हुजे त मौत मूंखे ज़रूरु अचे हा ख़ैर छा मां तुंहिंजो नालो पुछी सघां थो नौजवान मुंहिंजो नालो ग़ुलाम हुसैन आहे ऐं मूंखे पंहिंजी मंज़िल जी तलाश आहे मुंहिंजी रब खां इहा दुआ आहे त तोखे तुंहिंजी मंज़िल मिली वञे जे ज़िंदगी रही त ॿीहर ज़रूरु मिलंदासीं ॻाल्हियूं तूं ॾाढियूं ख़ूबसूरत थो लॻे थो त तुंहिंजो रिश्तो हिकु महान घराणे सां आहे मूंखे तुंहिंजो इंतज़ारु रहंदो ज़िंदगी रही त ॿीहर ज़रूरु मिलंदासीं चङो माशाअल्लाह लॻे थो त हे बि मूं वांगुरु कंहिं मंज़िल जी तलाश में आहे गुलाम हुसैन हिन नौजवान मां अलाए छो अहिड़ी खुशबू महसूस थी जेका पंहिंजनि में हूंदी आहे लॻे थो इंसान को मुंहिंजो रिश्तो आहे अहिड़ो रिश्तो गुमनाम रिश्तो बेनाम रिश्तो पर ॾाढो प्यारो रिश्तो मौला भारत थई अहिड़नि रिश्तनि जी भारत थई अहिड़नि नौजवाननि जी
वो तारा किरण ख्याल में गुम आई अरे जिया देखड़ी है शादा राय करसू आज तुम परेशान पई लगी जावेद तू पाण ॾिस न वॾेरे बाबा जी कहिड़ी हालत कई आहे बाबा ते तशद्दुद कयो आहे उन सो बि उन जे लाइ त ही वीचारो झूनो आहे ऐं ज़मीन जो कम आहिस्ता थो करे छा करसुम छा उन जे सीने में दिल न आहे या हुन मौत खे विसारे छॾियो आहे जे विसारे छॾियो अथई त यादि ॾियारींदोमांसि ऐं ॿुधाईंदोमांसि त असां ग़रीब ज़रूर आहियूं पर कमज़ोर न आहियूं इंसान ज़ुल्म ऐं अना जे अंधे घोड़े ते इहो विसारे विहंदो आहे त हुनखे मरणो बि आहे ख़ैर तूं थधो थी अलाह हुननि खे पाणे सज़ा ॾींदो कलसुम सज़ा त उन्हनि खे अलाह पाण ई ॾींदो पर ज़रियो त असां मां ई कोन थींदो न पुट अहिड़नि इंसाननि खे अलाह सां ई डिघी वाग ॾींदो आहे हमेशह लाइ जीअं ज़ुल्म कंदा रहनि उन जे मथां अलाह जे लठे बसकारो करे ऐं दोज़ख जे वर चढ़ी वञनि बस चाचा हर दौर में अहिड़ा ज़ालिम पैदा थींदा था रहनि ऐं कुते जी मौत मरंदा था रहनि पर सुधरनि त कोन था चङो चाचा आऊं हाणे हलां निंडारे से छा ॻाल्हि आहे तव्हां ईअं पिया ॾिसो ख़ैर त आहे सच पुछे सोनी अॼु तोरा शो खूबसूरत भी लगे ईअं पियो लगे खूबसूरत तोता पे तंग आहे रेस अॼु तव्हांखे छा थियो आहे जो तव्हां अॼु अहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो सोनी जेको सच आहे इहो पियो चवां छा तोखे मुंहिंजी ॻाल्हि बुरी लगी छा न रेस तव्हां बुरा न आहियो तव्हांजी ॻाल्हि बुरी न लॻी पर तव्हां जॻह ते ॿियो कोई हुजे न त ॻाल्हि बुरी लॻी आहे सोनी इहो ॿुधा तव्हां काॾे पियो वञो रेस घर पई वञा हाणे के अहिड़ो दाव ताड़ियो जिते असांखे वधीक माल मिले मतलब त सावा सावा नोट छो त हाणे असां जूं बि ज़रूरतूं तमाम घणियूं वधी वयूं आहिनि सम्झी न सम्झी सम्झी वेंदी असां त दाव ताड़ियूं पर जमादार कोड़ो अधा खां बि घणो हिसो खणी थो वञे बदला तू सिर्फ हुकुम कर उन ही जमादार कोड़े के ही दिलदार हिक गई गोली सा दिलदारी कराए छड़े दिलदार सच पुछी त जे उन पुलिस वारे जी जरूरत न हुजे हा त हुन खे मां ही सिधियूं गोलियूं हणी मारे छॾियां पर बाबा असां सां हिक पुलिस वारे जो हुजण जरूरी आहे समझो न समझो समझी पोइ बादल कयूंस था बर्दाश्त जे वारे में आयो त ही दिलदार बि दिलदारी कराए छॾींदुसि हाँ दिलदार हाँ वक्त अचे त कबर जे हवाले कंदासीं दिलदार बादल धाड़ेल हिन जंग जो बेताज बादशाह आहे तव्हांखे ख़बर आहे त बादल जॾहिं बि गजंदो आहे त चङनि भलनि जा हाव छिॼी पवंदा आहिनि छिॼी सम्झो न सम्झो सम्झी वेंदव अम्मा हाणे तव्हांजी तबियत कीअं आहे
अलाह कंदो ठीक थी वेंदुसि। अम्मा मां तव्हांखे तंग कंदो आहियां न, अॼु खां पोइ मां तव्हांखे बिल्कुलु बि तंग न कंदुसि। तूं त मुंहिंजो दादलो पुटु आहीं, तुंहिंजी शरारतुनि में मूंखे मज़ो ईंदो आहे। पोइ तोखां तंग कीअं थींदुसि? कॾहिं बि न। सदा इमरान, इहा ॻाल्हि अम्मा तुंहिंजी दिलि रखण लाइ कई आहे, पर हाणे तूं अॻिते अम्मा खे तंग न कजांइ। हा जावेद, ईअं ई थींदो। मां अम्मा खे हाणे बिल्कुलु बि तंग न कंदुसि, ऐं अम्मा खे मां होसि ताईं कमु करण बि न ॾींदुसि जेसि ताईं अम्मा मुकमल ख़ुशि न थी वेंदी। तोखे कहिड़ो नाव ॾियां, तोखे कहिड़ो नाव ॾियां, तोखे कहिड़ो नाव ॾियां, तुझ कंहिं सां भेट कयां, तोखे सजदा छो न कयां। ओ अम्मा, ओ अम्मा, झोलिया में जालो लिया मिली, तुझी झोलिया में जालो लिया मिली, तुझी झोलिया में जालो लिया मिली, तुझी झोलिया में जालो लिया मिली। देखे आयत थो समझा, वेठो हरदम विर्द कया, तोखे सजदा छो न कया। ओ अम्मा, 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 ओ अम्मा। जागे जो मां, तुझी हिकड़ी रात जो जागे जो मां, तुझी हिकड़ी रात जो जागे जो मां, तुझी हिकड़ी रात जो जागे जो मां। एहसान किए लाया सॼी उम्र गुलामी ॾियां, तब पूरो की न पवा। ओ अम्मा, 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 अॼु त ॾाढी ख़ुशि आहियां, ईअं सम्झ बिल्कुलु ख़ुशि थी वई आहियां। मुझी उर केड़ा हाल अथई? दीदार ही महांगा कराए छॾिया अथई। कॾहिं टाइम कढी मूंसां बि मिलो जानी। चाहे छा तो मथो करा अथई छा? भंग पी थी छा? मां भंग न पर पेक पीअंदो आहियां पेक। ऐं हा मुंहिंजी हुर मुंहिंजी दिल जंहिं ते बि ईंदी आहे न उनखे हर हाल में हासिल कंदो आहियां, चाहे छा बि थी पए। जवान खान, तू पागल त नहीं? एड़ी किरण हरकत करण का पहिरियां तू सोचिया तू गोठ किंजे में बिठो आई? जमाल खान, ये हरकतूं किरल इंसाननि जूं हूंदियूं आहिनि। ये हरकतूं आशिकनि जूं हूंदियूं आहिनि। ऐं हा
ही गोठ कंहिंजो बि हुजे पर हीअ दिल लॻीअ जी ॻाल्हि आहे। ॿुधी गुल इहा दिल लॻीअ जी ॻाल्हि अथई। मुंहिंजो नालो बि मुंशी चङो खान आहे पर चङाई किथां कंदो न आहियां। प्रोफेसर ही ज़ालिम ऐं जानवर इंसान आहे, कॾहिं इंसान नथो थी सघे। जमाल खान जेकॾहिं तूं दरिया खान जो पुट न हुजे मां अॼु ई मारे छॾियां। हाणे भलो हिन में अथई तूं वापसि हलियो वञ, वीरन ॻोठ में नज़र न अचिजां। मूंखे दुनिया जी का बि ताक़त हिन ॻोठ मां अचण खां नथी रोके सघे। ऐं हा गुल, जेके हाणे गुलड़ा बि थींदा न उहा तोखे बि ख़बर न आहे। हल भोतारा हल गुल यूंस थोरो बचाव कजाए। मुंहिंजो नालो बि मुंशी चङो खान आहे, बाक़ी चङाई। यार जड़ा जी अदा खाना यार उम्र में विचार नहीं वडो ही समझी के सके काल मुझे खुद पैसे की सख्त जरूरत है यार। छो तो पैसे का सवा जान भी कोने। चाय छाजी पीदासी माली छाजी खाईंदासी सजे गोठ जा कर्जा ही थी रहूं। यो त ठयो पाण वारो यार दिस न तो अब्दुरहमान फेरो ही होटल वारो। हां हां वो भी चाय नथो दे अदा सुबह चई त ताने 150 रुपया थी विया। या हजारन जा कर्जा ही तो उन की देई थो असा मोला ही उतरे। हाणे एड़ो रस्तो सोच जिने 5 रुपया अचन। खाना जी जड़ा मां के हिकड़ी गाल समझ में अची रही थी। केड़ी ये था क्यों मां हली वे हां तो वण है न। हां इन हेठो हां तू मानुन के सडु करे मानुन के बुधाए त ही जो फकीर है न मुझे नाले यो 5 वारो तो मां को जाड़ा मेरे कराइंदा पीड़ा मेरे कराइंदा पैसा जाम थी वेठा जाई हुई सजा को ठड़ा मारू सादा है पैसा दयू था नहीं हल हल मारू मारू छायो। हां हेलो ये संभाली जाया न। हां ये तो बात तू आस्थान उठाया। बुधो गोठवारो बुधो ये आंबेलान बुधो तहां जे गोठ में एकड़ो कोतल फकीर पहुची वियो जो ताजो सामुंडी जहाज में अफ्रीका में आयो यो केडामो बाबा ये हथ दिसी सब कुछ बुधाए तो चले के कने विदो केर दुबई विदो केर अमेरिका विदो अची रुगो पंजी किस्मत जो हाल पुछो अचो ही बोतल बालो ते बैठो था। जाना हां उमर को थो बार तो दी सदो है अम्मा सिद्धो सब मसाला पुछणो आ। केड़ो मसालो बाबा मां तो भाई वेंदम न यो तो फकीर तो के बिल्ट बुधाइंदो पर गाल बुध नजरानो रख जाएस नजरानो। हां हेडो ही सिद्धो थी फकीर के पुठी न दे न तो गुनाह में शुमार थींदे। ओ बा छा चावरा बेड़ा पार थई पुट बेड़ा पार थई वन तू फकीर हिन हफ्ते दुबई विंदो हिन हफ्ते वन चाहतो यार पानी और जहाज तैयार बीठो थी तू आ तो कढाई तू हल हम पियो सही है यार ला के तो कभी गेरा कींदो। अरे खड़ा कर थया केड़ो गंजा बुधान खड़ा थया ई खड़ा हां मुके थोड़ा न बुधाई तो कर पैमा न कर दोस्ती में। अरे गाल बुधो अज तो भजो न तो को सुजाने न वठी अज गंज थियो चाय पानी कई वर में दफे वाला मालिक वाला के वट चंपल पानी ट्रेर नकर पेरो ड्रा मारू ता चनी हल 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 चवाइनो। बाबा ये सारे गोठ में दरिया खान जो पुट बड़ी गुस्ताखी कई है। बोलो पुट तू यो छा चई रहियो है दरिया खान जे पुट असां जे गोठ में छा कयो है। बाबा जमाल खान असां जे गोठ में छोकरी सां बदतमीजी कई है। बोलो जे हुन केड़े हरकत कई तू उनके मारे अचे हां बाद में उनी गाल के मां पाण मोहरिया। बाबा मां खामोश ने करियम
पहिरियां मां तव्हांखे ॿुधायां पोइ जमर ख़ान जो लाश इन ॻोठ जे कुतनि खे खाराईंदुसि। बाबा अॼु ताईं असांजे ॻोठ में अहिड़ी किरियल हरकत कंहिं बि नाहे कई। जमाल ख़ान जुर्रत कीअं कई आहे? गुल गाॾी कढराए, अॼु जो अॼु जमाल ख़ान सां फ़ैसिलो करणो आहे।